अखि खोलियमि त पाण खे हिकिड़ी यतीम खाने में ॾिठमि। सोचुमि त मां केरु आहियां। यतीम खाने में ॿियनि ॿारनि खां पुछुमि त तव्हांजा माउ पीउ केरु आहिनि, त ॿारनि ॿुधायो त असांजा माउ पीउ ॿाहिरि वियल आहिनि ऐं कुझु ॾींहंनि में अची वेंदा। मां बि ख़ुशि थियुसि त मुंहिंजा माउ पीउ बि ईंदा ऐं मां पंहिंजे माउ पीउ खे भाकुर पाईंदुसि। कुछ ॾींहं गुज़री विया, मुंहिंजा माउ पीउ न आया। मां ॾाढो परेशान आहियां। माण्हुनि खां पुछंदो रहियुसि हुते त मां केरु आहियां, मुंहिंजा माउ पीउ कहिड़ा आहिनि, कंहिं बि न ॿुधायो। ॾींहं महीननि में बदिलजंदा विया ऐं महीना सालनि में। तव्हांजो मां 18-19 सालनि जो वॾो थी वियुसि, पर मूंखे कंहिं बि इहो कोन ॿुधाए त तुंहिंजा माउ पीउ केरु आहिनि। मां झर झंग झाॻींदो रहियुसि, पंहिंजी शनाख़्त जे लाइ रोईंदो रहियुसि, रड़ियूं कंदो रहियुसि। हक हक तू ही तो फ़क़ीर, मां हेॾो परेशान आहियां। मां हेॾी अज़त वारी ज़िंदगी पियो गुज़ारियां, पंहिंजी शनाख़्त जे लाइ भटकंदो त वता तूं मूंखे खिलींदो। हाँ 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 मां तुंहिंजी बेवकूफ़ी ते तो टहक ॾियां, बेवकूफ़ी ते। तोखे ख़बर आहे त मुंहिंजा माउ पीउ केरु आहिनि? हाँ मां तोखे सुञाणा थो त तूं केरु आहीं। अच्छा, तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां? तूं मूंखे मुंहिंजी शनाख़्त ॾींदे न, मूंखे जल्दी ॿुधाए त मुंहिंजा माउ पीउ केरु आहिनि? तूं कंहिं अमीर ज़ादी जो कयल उहो गुनाह आहे, जे गुनाह खे लिकाइण जे लाइ पंहिंजे ॿार खे कंहिं यतीम खाने जे पींघे में उछले हली वई। न फ़क़ीर साहिब, न, मां कंहिं अमीर ज़ादी जो गुनाह न आहियां। मां कंहिं अमीर ज़ादी जो गुनाह न आहियां। मां थोरो शरीफ़ ख़ानदान जो माण्हू आहियां। ईअं न चओ, मूंखे मुंहिंजी शनाख़्त नथो ॿुधाए त मूंखे गार त न ॾे। पोइ ज़रूर तूं के तवाइफ़ जो औलाद, जंहिंखे पुट जो औलाद थियो त हू यतीम खाने में उनखे छॾे हली वई, छो त उनखे न्याणी न थी। जेकॾहिं न्याणी थिए हा ख़ुशि थिए, ईअं न करे। न फ़क़ीर साहिब, मां कंहिं तवाइफ़ ज़ादी जो औलाद न आहियां। मां कंहिं तवाइफ़ ज़ादी जो औलाद न आहियां। तव्हां मूंखे मुंहिंजी शनाख़्त नथा ॿुधाइण चाहियो त उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर मूं ते इहो इल्ज़ाम न हणो, हथ तुंहिंजी शनाख़्त तुंहिंजे खीसे में पई आहे, खीसे में। हाँ, खीसे में त हे शनाख़ती कार्ड आहे। हाँ हक इनमें वल्दियत छा लिखियल आहे? हिन में त मुंहिंजी वल्दियत लिखियल आहे अब्दुल सत्तार ईदी। हाँ हाँ हर यतीम ॿार जो पीउ अब्दुल सत्तार ईदी आहे। हाणे वञी सुकून सां पंहिंजो कमु कर। हक हक अल्लाह तू ही तू। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।